नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो में खबर ॾींदड़ कंडियारो में टाउन की लापरवाही सबब अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो है। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहे कंडियारो में अवामी न्यूज़ रिपोर्टर असद जाफरी पंहिंजी ने रिपोर्ट में। जी तो नाज़रीन असां करीम शाह कॉलोनी कंडियारो में मौजूद आहियूं ऐं हितां जे टाउन कमेटी जे नाक़िस अमल जे करे हिन शहर जे सभिनी मोहल्लनि में ख़ुसूसन करीम शाह कॉलोनीअ में नेकालीअ जो इंतज़ाम भलो न आहे। अचो त असां करीम शाह कॉलोनीअ जे रहवासियुनि खां पुछूं त हुननि खे कहिड़ी तकलीफ़ आहे। जीअं तव्हां ॾिसी रहिया करीम शाह कॉलोनी में डेली पाणी गंदो पाणी भरियो पियो आहे। नालनि सां पाणी जे हिसाब सां का सफ़ाई कान्हे का। जीअं अचनि था स्वीपर अचनि था सफ़ाई करे मथां कलियूं भलियूं नाली कढी हलिया था वञनि, का सफ़ाई कान्हे। ईदा ॾींहुं बि जीअं पाणी बीठो असां वटि को बि टाउन कमेटीअ जो को बि स्वीपर हिते कोन आयो सफ़ाईअ जे लाइ। हिनमहिल कुंड कचे नालियूं पियूं गंद ते, हेॾां पाणी बीठो आहे, होॾां पाणी गलीअ में पाणी बीठो आहे, का सफ़ाई कान्हे का। करोड़े बचत अचे थी असांजे टाउन कमेटी, का बचत ई कान्हे ज़ाहिर कान थी थिए। काॾे थी वञे इहा बचत? असां मुताबिलो था कयूं मतिलबु वज़ीर आज़म सां, सिंध वज़ीर आला सां, त असांजे टाउन कमेटीअ में सफ़ाई कराए वञे कंडियारो में, त महिरबानी करे हिननि ते थोरो घणो तवजो ॾिनो वञे। साईं ये सफ़ाई करीम शाह कॉलोनी वार्ड नंबर 4 जी थिए ई नदी। जमादार आहे फ़ोन कर त नंबर खणे नथो। टीम मूंखे अलाए केतिरा चकर असां फ़ोटू मोकिलिया आहिनि, अख़बार में बयान आया आहिनि, उन खां बावजूद बि को माना रिस्पॉन्स न आहे। जमादार 12 बजे थो अचे, सुपर अचे थो 8 बजे, बसि थोरा इहे कख कढी वञे। चऊंसि था खाटी खण त खाटीअ खां उठो आहे माना ईद खां पहिरियां माना चऊंसि पिया असांजो ईद वारे ॾींहुं हे माना सॼी घिटी असांजी भरी पई आहे। तव्हां ॾिसी सघो था सॼो पना कढी वियो हलियो आहे। अलाए छा मसइलो आहे। डॉक्टर सेहतियारी इस्पताल खां नाले में उहो रोज़ु भरिजे थो, फासे थो। असांजूं घिटियूं रोज़ु ॿुॾनि थियूं। असांजी महिरबानी कयो वञे, जमादार मटाए वञे, टीम मटाए वञे, असांजी सफ़ाइयूं कराई वञनि। ये तव्हां ॾिसी सघो था किन किचिरो केॾो आहे पाणी में। TM उते अॻु में ई नेब जो केस आहे। इन महिरबानी करे नेब वारनि खे चऊं था त इहा जांच कई वञे किरोड़नि जी इन बजट में कसारो क्यों है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।